गोंड महिला पंजवा। हाँ गोंड महिला पंजवा। साहब साहब बिना संगीत सिखे ये रागन में वाणी कीअं सावन ॿोली आहे। काॾे मनीष काॾे वेठो आहे न मनीष बाबा या वेॾी अंदरि स्टेज आहे जेका संगीत निकिरे थो। हा साहब रामदास साहब लाइ लिखियो त सभा में वेंदा पोइ सभा वेहण छॾे न कोठी वेठा वञनि केतिरो वक़्तु कोठी वेठा रहिया अकेला में वाणी ठाहींदा रहिया जॾहिं संगत ॾाढी निराश थी यानी उत्सुक थी त कीअं दर्शन थिए मां ॿुढा साहिब खे वेनती कयूं तव्हां हलो उन ॾाढी वेनती कई आहे वञी तॾहिं वरी सभा में आया पाण साहिब उपदेश न कंदा 10 गुरू तव्हांखे यादि हुजे जेको मां चयो कीर्तन कीर्तन कंदा साहिब वेठा हूंदा बसि ॿुधंदा श्री राम श्री राम। असांखे ॿई मिलनि था कीर्तन कथा ॿई मिलनि था। हा जाके संग इह मन निर्मल। श्री राम श्री राम। जंहिंजे संग सां हे मन निर्मल थिए संग छा जो मन जो मां सां हेतिरा साल असांजे संत सां रहियमि चओ तोखे खणी खणी न पुछो कसम खणाए पर पोइ त कान थी अचे तूं हुन संत संग में रहे जंहिं संत जो नालो थो खणे साधके संग मुख उजल हो त ख़ुशबू थोरी न निकिरंदी साध संग मल सगली खोत मन जी जेका मल आहे मल विखे पावलनि वेद में कथन आहे 3 पर्दा संग आत्मा जे मथां चढ़ियल आहिनि वरी विसारे छॾियो त पोइ त ॿुधाइण वेही आहिनि मल विखे पालनि मल जे दूर करण लाइ 80,000 सलोकनि मन में ई पैदा थिए थो हे करिणो आहे हे करिणो आहे हे न करिणो आहे। श्री राम श्री राम। ऐं चित जो विखेप थियणु चित जो स्थिर थियण ई योग आहे चित निरोधी योग आहे त चित विखेप थिए थो उहो स्थिर थिए उहो भक्ति सां थींदो मथो आख़िरी आहे अवध्याय जो आख़िरी पढ़ो अज्ञान जो उहो दूर थी वञे मन विखेप आवरणु आख़िरी पढ़ंदो श्री राम श्री राम। शेवा ऐं चिंतन सां असांजे संतनि उन पद खे पातो मन सगली खोत जॾहिं अज्ञान दूर थियल हूंदो तॾहिं मुख में जेका वाणी ॿोलींदो ज्ञान हूंदो असांजी भाषा ई नथी मटिजे फिको न ॿोलियो जितेंदर जतू जतू न जितेंदर पहिरियों जॾहिं इहो सिखियासीं तॾहिं असां कंहिंखे फिको अखर न कढो मां जॾहिं अब्बा जो मिसाल जंहिंजे दर ते वेठा आहियूं श्री राम बाक़ी वॾे भाउ खे पाण खां वॾो आहे त उनखे अदा छॾियो वेंदो भाई वॾे भाउ जो नालो कीअं वठूं बाक़ी ॿियनि खे नाले सां छॾियो वेंदो पर न मां बाबे खे ॾिठो हमेशह बाबे जो कमु ई कहिड़ो पर अहिड़ा मौक़ा थिया जंहिंमें दफ़ो मूंखे ॿुधणु मिलियो अदा खियल अदा रीझू अदा चोटर बसि हिकु ई भेरो सम्झो खणी माना थियो न त नंढनि भाइनि खे बि अदा सां कोठियूं ठीकु आहे ईअं कंदासीं अड़े कुझु त कयूं न भई मां नथो कयां तॾहिं चओ खणी जेकॾहिं मां चवां थो अड़े प्यार सां ॿोलियो गोंडा में झमट ऐं मथुरो मथुरो जंहिं ज़मीन सां हरी 3 पुट कारेमल जा माॾे चिठी लिखे दास कन्हैया हिते जंहिंमहिल कारोमल सॾंदा मां त हिते कारोमल चयो साईं बाबा साईं खे मथो टेके मींहं पुछां बाबा छा नालो थी चई कारो चई न कन्हैया पोइ साईं हाणे कोई पुछंदो आहे मांखां तुंहिंजो नालो छा आहे त पोइ कन्हैया ॿुधाईंदो आहे बाक़ी जेके पुराणा कारोमल सॾींदा आहिनि त हा कंदो सम्झियो न अहिड़ी घटना
असां 1972 में लॻभॻि कंधकोट जा भॼन आया। अरे मां साहिब नो त वचन वठणु वञा, वचन वठे पियो त अर्थ करे पियो त जाप साहिब जा सवैया आहिनि, उन्हनि जो अर्थ पियो करे। हो मां जे पुछोमांसि जीअं आया नालो छा थो चए, आनंद। त उते उहो जेको दोस्त सॾेसि पियो जेको गॾु आयो, आरब। मां चयो हो त तोखे आरब थो सॾे, तव्हां आनंद ॿुधायो। चई साईं कंवरराम खे मथो टेके वञे। मां पुछियो नालो छा थी चए, आरब। चवनि हा आनंद। हाणे जेको पुछंदो आहे मां हुनखे आनंद ॿुधाईंदो आहियां, जीअं तव्हांखे ॿुधायमि। बाक़ी सॾींदा त मां उहो ॾींदो, सम्झो न। श्री राम। भगत साहिब जन भाई शब्द नंढे खे वॾे खे सॾींदा हुआ, पर नंढे खे सिर्फ़ु भाई फलाणो, वॾे खे भाई फलाणो, चंदो, मल्लो, दास, जड़ जड़ पोयों ठहके शब्द ईअं इस्तेमालु कंदा। कथा ॿुधायां भगत साहिब जी। श्री राम। धर्म भूंगियूं भगत साहिब जन ठारायूं। धर्मशाला कहो गुरु नानक साईं। कंहिं वटि साईं कंवराम वेठा हुआ, धाड़ा शुरू थिया हुआ, त पंहिंजा ई ॻोठ जा मिड़ई धाड़ा हणंदा। ॿियो ज़ोरी त हूंदी कान हुई, लठियूं छड़ो। पोइ ईअं भई ख़बर पई हाणे हेॾे ईंदा त पोइ अॻिला सुजाग थी वेंदा, भई धाड़ो त राह जो कंदा न। पोइ पंहिंजनि हिकु वॾी उमिरि जो, हिकु नंढी उमिरि जो, ॿ ॼणा ॾिठा भई राह जो ॿाहिरि जो। त साईं जन वेठा त उन महिल महांगो महिल असां पने में रहियो। शाम जो ईंदो झली ॾोड़ींदो पाण खे जोर ॾे। मुंहिंजा पुट किशू ऐं शेवक ॿ हुया, जरवारनि जा, असली जरवारनि जा। त उन वक़्तु उहो नंढी उमिरि जो, वॾी उमिरि जो ॿियो हो, उतां साॻे सां पासंग थियो। पासंग थींदे उहो चई छोकिरो भाई बेगो चए थो, फलाणा राति पंहिंजो वारो आहे। चए हा महांगा फलाणे जा, हा हा हलंदासीं। भगत साहिब जो अब्बा, अब्बा भाई महांगा चएसि पाण वॾे खे रुखो नालो कोठे, पंहिंजे पीउ खे रुखो कोठाए हुजे न। ॿुधो था भाई महांगा अब्बा। अरे हर की सम्झाणियूं, वेदों खे सम्झाणियूं। प्रिय मित्र, प्रिय बंधु, केॾो प्यार सां शब्द, प्यारा दोस्त, प्यारा यार, प्यार सां सॾु कयो न। प्यार सां सभु को पंहिंजो आहे न। हिक सां हिकु जोड़े प्यारु कयो न। ॿियो न ऑडर न हलायो, नंढो आहे इहा नज़र छॾे ॾियो बसि। साईं आहे उन मां सभिनी जो दास आहियां, मां ग़ुलाम आहियां, मां रहणो आहे। सर्ब के रहन जाका मन होए, कहो नानक तव्हांखे निर्मल सोए। उनजी ॿुधी निर्मल थींदी जो सभु मुंहिंजो दास थींदो। कुझु बि भायां मां ॼाणा थो बसि। त हिकिड़े संत चई छॾियो, जेकी भाईंदे सज़ा थी। पूरो परमात्मा आहे, ॿियो पंहिंजो पूरो कोई बि उतरी न सघंदो। राम जाके संग, हा असां ॿुधा वञो। हा जाके संग इह मन निर्मल, मन निर्मल। जाके संग हर हर सिमरन। वाह वाह। जंहिंजे संग सां हरि जो सिमरन थिए, हरि यादि अचे। सुरां जी माउ प्रेमचंद गुज़ारियो, वीचारे खट ते वेही वई। मुंहिंजी घरवारी वांगुरु चङा साल खट ते रही, पलंग ते। माणे ॿुधे थी कोन, पर मां घर ते घुमण सिस्टम न हूंदो। पोइ देवी जे करे वञा, छोरी जे जसू जी धीअ अचे, न्याणी जे करे को देवी जो दर्शन। त उतां कया थो हे अचनि न साईं हितां चङो। पोइ विहाए चने भॼन चओ, पोइ उथंदो। सतनाम 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 नाम सतनाम सतनाम सतनाम। कहिड़े संग सां यादि अचनि, भगत पुरुष यादि अचनि, जंहिंजे संग सां हरि यादि अचे। श्री राम। श्री राम। हा जाके संग किल बिख हो हिनास, जंहिंजे संग सां पाप नाश थियनि। हाणे त वेठा कोई ख़्यालु उथे थो पाप जो?
बसि इहो ई थींदो जंहिंजे संग सां ऐं ॿार संग छॾियो त पोइ हाणे हा 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 श्री राम साईं मालिक आहे हा जाके संग हृदय परगास ज्ञान जो प्रकाश को रोशनी लाइट ई कोन थींदियूं ज्ञान जो प्रकाश श्री राम श्री राम जी ज्ञान में जाॻियल हुजो न इहो कमु मूंखे न करिणो आहे इहो शब्द मूंखे न ॿोलणो आहे हेॾे मूंखे न हलिणो आहे इहो कमु मूंखे न करिणो आहे बसि न करिणो न करिणो इहो हिते इहो जाॻियल हुजे श्री राम श्री राम श्री राम श्री हा राम से संतन हर के मेरे मीत हा से संतन ते से हा उहे संत मुंहिंजा मित्र आहिनि जंहिंजे संग सां एॾा फ़ाइदा मिलनि हा केवल नाम गाइए जाके नीत बसि नीत माना हमेशह नीत माना हा हमेशह जंहिंजे संग में सिर्फ़ु फ़क़ति प्रभु जा गुण ॻाया वञनि श्री राम श्री राम वाह साईं केवलाम कंहिंखे वांधो वेहण न ॾींदा जेके असां सभिनी खे पोथी ॾेई छॾींदा हे पढ़ो वेही विद्या पढ़ो ॿियो न ॻाल्हायो श्री राम श्री राम हा जाके मंत्र हर हर मन वसे हा हा बसि हरि रूपे मंत्र मन में वसे हा जाके उपदेश भरम भव नसे हा जंहिंजे उपदेश सां भरम छा थींदो कीअं थींदो या विस ख़तमु थी वेंदी भरम भव नसे हा जाके कीरत निर्मल सार जंहिंखे केरु त निर्मल सार बसि प्रभु जी सिफ़त करणी इहो ई निर्मल सार आहे बसि मन खे निर्मल करण वारो इहो सार तत्व आहे हरि जी सिफ़त हा जाकी रेन बाछे संसार हो जंहिंजो धूड़ संसार मंगे थो संतनि जा चरण वाह हा कोट पतित जाके संग उधार हा किरोड़े पतित जंहिंजे संग में उधार थी वञे थोरो चवां हिकु ॿ सबक़ु चवां श्री राम श्री राम असांखे मना आहे मूर्ख सां न वेहो सम्झियो न पर कबीर साहिब जो आहे कबीर संत न छाॾे संत ई संत न छाॾे संत ई चाहे कोटक मिले या संत चाहे किरोड़े मूर्खनि जे विच में संत वेठो रहे चाहे कोटक मिले या संत मलागर भुयंगम बेढियो चंदन हिकिड़ो जेको ख़ासि चंदन आहे उनजो नालो आहे मलाकर चंदन उहो नांगनि सां वेढ़ियल आहे अहिड़ा ज़हरीला नांग जो उहो उनजी ज़हर गिरण नथो करे पर चंदन उनखे ख़ुशबू ॾिए थो और उहे मीलनि ताईं पंहिंजी हीअं फण सटनि माण्हू मरी वेंदो हिकिड़ो श्लोक आहे श्री राम श्री राम गिर गिर में मानक नहीं नीति श्लोक गिर गिर में माणिक मानक नहीं मानक पहाड़ में ई थींदो आहे पर हर पहाड़ में न थींदो आहे ध्यान सां ॿुध गिर गिर में मानक नहीं गज गज मोती न आहे हिकिड़ो हाथी जो मोती थींदो आहे कुते जो मोती थींदो आहे सूअर जो मोती थींदो आहे पर हर सूअर में न थींदो आहे ते हर हाथी में न थींदो आहे जॾहिं अहिड़ा हाथी माराइणा पवनि तॾहिं मिले गज गज मोती न आहे बन बन में चंदन नहीं चंदन थींदो कंहिं बन में आहे पर हर बन में न थींदो जिथे थींदो जिथे चंदन थींदो उहो सॼो बन ई चंदन जो थी वेंदो त असां ॿाहिरियों चंदन हिलाईंदा आहियूं उहो त पुॼी न सघंदो श्री राम श्री राम उसकी चंदन की कर्नल साहब महिमा ये है 1 तोला 10 मन तेल की कड़ाही का तपाया जाए ऐसे एक संत से सुना था वो 1 तोला मजा कर चंदन उसमें डाला जाए वो ठंडा हो जाएगा इतने उनकी ठंडक है थोड़ा कहते जाए मैं गुरु ग्रंथ साहब में एक श्लोक है चंदन चंदन सरद रुत ये सुनाते सुनाते विद्वान की विद्वता प्रकट होती थी कि इनका इतना अभ्यास है कहाँ से बोल रहे हैं चंदन चंदन सर्द रुत
धरती पे ठंडे में ठंडी चीज है चंदन, आकाश में ठंडी चीज है चंद्रमा। चंदन चंद्र सर्द रुत, और इन दोनों से ठंडी है सर्द रुति, सर्दी का दिन। न समझा, चंदन चंदन सर्द रुत, मूल न मिटाई घाम। मूल माना पाड़, पाड़ माना हृदय, हृदय माना मनम। चंदन का तिलक लगाने से, चंद्रमा के नीचे बैठने से, सर्दी के मौसम में बैठने से जो मन की घाम माना तपत है वो दूर नहीं होगी। मूल न मिटे घाम, शीतल थी वे नानका जपंदड़ो हरि नाम। मन शीतल होगा जब हरि का नाम जपेगा। मैं काशी के एक बार एक तो बार हुआ है, स्नान कर रहा था कपड़ा उतार के, तो कोई जा रहा था, उनको कहा बोलो से जय श्री राम, से मुक्के मारूंगा जय श्री कृष्ण। अरे ये मुझे सुनने को मिला, राम श्री राम। इतने चंदन के तिलक मत्थे भरे पड़े हैं मगर ठंडा नहीं हुआ। ये क्रिटिकल हो गया ना, मगर तो चांद और सर्दी तो सबके लिए है ना। जो तिलक लगाएगा वहाँ से पता पड़ेगा कितना ठंडा। हमें एक संत ने भेजा, 132 वर्ष के थे, संत कल्याण दास। उसमें जब गुजर गए हमें फ़ोन आया था, भगवान दास राजकुमार गए थे, और फोटो आया है त्रिशदी संत। पूरी सदी देखी, पहले की सदी का जन्म 111 वर्ष में हम मिले थे, और उनके 200 और हरियाणा और पंजाब में स्कूल कॉलेज हैं इसके, और वो एक कॉलेज के कमरे में रहते हैं। आधा राष्ट्रपति उनको वहाँ दर्शन पे गए, और आधा फुल्का घर से ले करके 2 फुल्का खाते हैं। राम क्या कहना। तो पहली बार कहा तुम आओ शुक्र ताल में तुम्हें ज़मीन दे दें, अपने गुरु के नाम से कुटिया बना दो, सप्ताह भागवत करा दो, बस हो गया। महाराज देखेंगे ॿियो भेरो भी नेट टेम भेरो तीसरी बार भेजा, चेले को आ साईं को ले जाओ। तो अपनी कार में बिठाया, मुझे ॿुधाईंदो वञा, संत की कार एकदम आस्ते चलानी चाहिए। नेता भगवान जाने, खुद जाने, न समझो, उनको तो पहुंचना पड़ता है ना, ये टाइम पे ये हो। तो जब कार चलाई, उनकी कार थी, उनके ही ड्राइवर थे, उनके संत दोनों पीछे बैठे, बाकी कारें हमारे पीछे आ रही थी, और सब उनका ही ड्राइवर, बस दोनों संत। मैंने कहा अरे 20-30 पे ही चल रहे थे, थोड़ी सी गति थी, थोड़ी, कोई देखने में नहीं लग रही थी। शुक्रताल भरसा ही था, मुजफ्फर जहाँ तो वजह पे दबनास। अरे संतों की कार ऐसे ही चलाई जाती है। मैंने कहा मैं खुद ही ड्राइवर के साथ बैठता हूँ इतना टाइम, जो हाँ पीछे नहीं, नींद गहरी है आ जाए और बात है, नहीं तो देखते रहता हूँ, नहीं ऐसा ना ऐसा चला। तो मां जो हकते न समझो, तो या कंहिंखे ज्ञान रहो न, संतों की कार ऐसे चलाई जाती है, सच था मैंने कूड़ था मैंने। अरे उते जे पहुतासीं त उनखे फ़ोन थियल हो, उते मंदर जा हीअं हुया, 4-5 पुजारी बीठा विष्णु सुनी। वो चंदन जो लाथो तो मथे को विसरतो ना है, जैसे हाथ रखा जैसे बर्फ लग गई। मैं पूछने वाला था वो चंदन कहाँ से लाए हैं, सच्ची गाल थी वो। न बाबा बस असली न मिलती है, वरी वरी भूल न कर जाए, वरी असली छा कंदो जाए। चंदन चंदन आहे बस, ये सब चंदन आहे, असली न मिली सघंदी, मने बि नथो न वरी। हाँ बस मने वठ न, हे शास्त्र के ज्ञान पंहिंजे रहियो, तुंहिंजी ॿुधल ॻाल्हि रही। हा साईं कंवरराम साहिब खे चंदन जे लकड़नि सां संस्कार कयो वियो, 7 मण सखर खोल चंदन ई घुरायो, उहो चंदन जी लकड़ी विझबी आहे, साईं जन जे लाइ सॼो चंदन घुरायो। नई ॻाल्हि ॿुधो था न,
साईं जिन के चंदन जे लकड़ियुनि में संस्कार किए। साईं कंवरराम साहब को 7 मन डिस्ट्रिक्ट सखर से मंगवाई गई थी लकड़ी चंदन की, उसमें संस्कार किया गया। या नोट हुई या विषय भी जगह मान चाहिए। श्री राम श्री राम। हाँ पढ़ो। शीतल थे नानका जपन दरो हरि नाम, चाह गिर गिर में मानक नहीं गज गज मोती नाय, बन बन में चंदन नहीं साधन पुर पुर माए। संत कोई नगर में ही रहता है पर हर नगर में संत नहीं मिलेगा, प्रदेश खाली पड़े। श्री राम श्री राम। साधन पुर पुर माए। जैसे ऐसे कहावत है कि शेरों की टोलियां नहीं होती, जैसे संतों की टोलियां नहीं होती। मतलब इसको खुलासा न करें, संत लोग 2 जाते होंगे 5 जाते होंगे, मतलब टोलियां नहीं, ऐसा कहा गया है बस। श्री राम श्री राम। हाँ हाँ संत कोई कोई बरला। हाँ जाके कीरत निर्मल सार, हाँ चलो जाकी रेन बाछे संसार। हाँ मथल कोट पतित जाके संग उधार, हाँ चाहिए चाहिए है वो बड़ी पोइते छोड़े भाई। हाँ एक निरंकार जाके नाम आधार। बस निरंकार। श्री राम श्री राम। इससे ऊपर नहीं विचार। नारूमल मासा गड़े पे ते रक्षे में कंवरराम दरबार खो मासा नारूमल छे साईं सुखमणी साहब ये लिखा ला छा लिखा ला, इससे ऊपर नहीं विचार चो जाके मन बसिया निरंकार। हाँ मां लिखायो थे वो पाण थोड़ी लिखे जी मां लिखा है, पर कीअं प्यारो यादि अचे नालो खयंसि। हाँ ये चाहिए थे बस। श्री राम श्री राम। हाँ सरब जिया का जाने भेव, सर्व जिया का जाने भेव। उनजो संग में जिन जे भेव खे सम्झी वठंदो है कीअं आयो आहे कीअं आयो आहे। संत जो अहिड़ो संग करे। हाँ कृपा निधान निरंजन देव। हाँ निरंजन देव परमात्मा सर्वव्यापक है, सर्व से न्यारे हैं, वही निरंजन है। रंजन माया में रहते भी न्यारे हैं। हाँ पार ब्रह्म जब भय कृपाल, भोक्ता होते भी कर्ता मैं भोक्ता मैं। गीता में भगवान ने कहा कर्ता तो मैं बूंद से बनाने वाला शरीर भी मैं हूँ, अंदर आत्मा के रूप में भोगने वाला भी मैं हूँ। पर अकर्ता है अभोक्ता है, करते हुए भी वो कुछ नहीं करता और भोगते हुए भी वो कुछ नहीं भोगता। करता मैं हूँ भोगता मैं हूँ, फिर ऐसे होते भी वो अकर्ता है वो अभोक्ता है। सदा तुम्हें भोगनी पड़ेगी। जे लाइट जे आसरे तो गलत का कूड़ा कागज़ लिखे या सच्चा, फल तो तोखे मिलंदो, बल्ब खे थोड़ी सज़ा मिलंदी। श्री राम। हाँ पार ब्रह्म जब भय कृपाल, चवंदो वञ पुटु तब भेटे गुर साध दयाल। पार ब्रह्म जी जॾहिं कृपा थींदी। कीअं बाबा पार ब्रह्म जी कृपा आहे न, सम्झो था न पक, तब भेटे गुरु साध दया। गुरु साधन जी संग तरी मिले थी, वॾे भाग सत्संग पाई। वाह वाह वाह। हाँ दिन रैण नानक नाम ध्याए, दिन रैन नानक नाम ध्याए। सुख सहज आनंद हर नाए। सुख सहज आनंद हर नाए। हाँ सचो स्नान पौतर स्नान सां पौतर थींदो न। मां त कई महीनो थियो अलाह छा कयो कोन। जंहिं ॾींहुं चवंदा 57 साल ध्यानु मां न कयो त मां कहिड़ो कयो। अहिड़ा बि संत पिया। एक जैनी संत कहते हैं 57 साल हुए मैं स्नान नहीं किया। श्री राम। स्वामी धर्मदास साहब जंहिंजी कल न्याणी आई सुंदरदास जी, रात रवानी थी हुई। जेतिरा ॾींहं तव्हां रखंदो मुंहिंजो मां बूं ई न ईंदी तव्हां धर्म। चौथे ॾींहुं सर कयो, भर्त पर गुज़ारियो आहे, घर ओॾायो न, पर न संस्कार दत्या कजो। उते 2 ॾींहं रखियो, हुते 2 ॾींहं रखियो, तंहिंखां वाह वाह वाह।
श्री राम। हाँ, और गुरु नानक देव। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय। श्री राम जय राम जय जय। श्री राम जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय। श्री राम कृष्ण भगवान की। बोल गुरु नानक देव। सतगुरु वसनंग हो। सतगुरु गोसाई खोताराम। सच्चे साईं सतनाम दास। पूजा मर्शे साईं का। धम धम सखी शंशा बाबा। पूज मिठड़ी माता। सर्व संतन महात्मा। सर्व संतन साधु बोल। अय लाल करो सब।